ज़हर ज़िंदगी गफ़ार खान हिते वेही ॻाल्हियूं करण आयो आहीं या मूंखे धमकाइण लाइ? ॻाल्हि ॿुध, मां न तोखे हिते धमकाइण लाइ आयो आहियां, नई वरी के तोसां ॻाल्हियूं करण आयो आहियां। मां तोखे उन ख़तरे खां आगाह करण आयो आहियां। जेकॾहिं तो ओठे कमाल खान खे मुंहिंजे हवाले न करियो त पोइ उन्हनि सां गॾु तूं बि नुक़सान में वेंदे। नफ़े ऐं नुक़सान जो मूं अॼु ॾींहं ताईं सोचियो ई न आहे गफ़ार खान। उहो तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ उन करे थो चईं जो अॼु ताईं तोखे कंहिं जवान जा हथ लॻा ई न आहिनि। ही हथ जॾहिं तुंहिंजी गिचीअ में फंतो बणिजी लॻा न, ऐं तूं पंहिंजे ॼमण ते पछताईंदे ऐं इहो सोचींदे त मूंखे कहिड़े नांग खाधो जो ओठे ऐं कमाल जी दुश्मनीअ खे मूं पंहिंजी गिचीअ में विधो। उन करे चवां थो त तुंहिंजी भलाई इने में आहे त तूं कमाल खान ऐं ओठे खे मुंहिंजे हवाले कर, ऐं पोइ तुंहिंजूं इहे कयल ग़लतियूं मां तोखे माफ़ करे छॾियां। वॾी ॻाल्हि करे वियो आहीं गफ़ार खान, वॾी ॻाल्हि। धमकियूं ईअं पियो थो ॾे ॼण तो साम्हूं यतीम ॿार बीठो हुजे। रोज़ सोच गफ़ार खान, तो साम्हूं आकिम खान बीठल आहे जेको पंहिंजे तरह वही राज जो चङो आहे, जंहिंजे हिक सॾ ते पूरो ॻोठ गॾु थींदो। तूं कंहिंखे मारे कंहिंखे मारींदे। ॻाल्हि ॿुध, मूं पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में न कंहिंजो नाहक खून वहायो आहे, न ई वरी मां वहाइण थो चाहियां। पर जॾहिं बि मारींदुसि न, मां तोखे पाण मारींदुसि। उन करे चवां थो त मुंहिंजे किरोध खां पासो करे वञ। कमाल ऐं ओठे जहिड़े ज़ालिमनि खे मुंहिंजे हवाले कर। उन्हनि खे पनाह ॾियण में तुंहिंजी का बि चङाई कोन्हे। उन करे चवां थो त उन्हनि जी पुठ भराई करण छॾे ॾे। उन्हनि सां ॻाल्हियूं कयो गफ़ार खान। जेकॾहिं हू तव्हांजा मुजरिम आहिनि त उन्हनि खे मां तुंहिंजे हवाले कंदुसि, पर जेॾो ॿिन्ही दर्जो आहे त हिक दर्जे मथां एॾो ज़ोर छो? ॻाल्हियुनि जा दर ओठे ऐं कमाल खान लाइ बंदि थी चुका आहिनि। हाणे उन लाइ सिर्फ़ ऐं सिर्फ़ सज़ा जो वक़्तु आहे, जेका सज़ा उन्हनि खे मिली रहंदी। न ॼाण त मीरा किथे हूंदी, उनखे ॻोल्हियां त किथे ॻोल्हियां। शहर नाहे छॾियो, दर नाहे छॾियो। पुछां त कंहिंखां पुछां ऐं छा पुछां? मालिक साईं, तूं भलाई कर, तूं मदद कर। मीरा खां सवा त मां अधूरो आहियां। हाणे जेसि ताईं मीरा मूंखे नथी मिले, मां बि वापसि घर कोन वेंदुसि। घर वेंदुसि त मीरा खे पाण सां गॾु कयूं वेंदुसि। इन ॻाल्हियुनि जी डिगेल मां इहो मालूम थिए थो त हाकिम खान हाणे गफ़ार खान सां ठाह कंदो। जॾहिं वॾा वॾासीं ठाह जूं ॻाल्हियूं थियूं त उन्हनि ॻाल्हियुनि जे विच में असां बि वेहंदासीं। जेकॾहिं हाकिम खान हथ मिलाइण लाइ गफ़ार खान सां असांजे सिर जो सौदो करे छॾे त पोइ एॾो वॾो धोखो हाकिम खान मूंसां कॾहिं बि कोन कंदो। एॾो वॾो भरोसो
मां त घटि में घटि हाकिम ख़ान जे मथां नथो रखी सघां। उन लाइ तो छा सोचियो आहे? जेको कुझु मूं सोचियो आहे उहो तोखे मां राति ॿुधाईंदुसि। अॻे चकर जी हाँ वरी बि तव्हां निकिरण जो सोचियो अथई छा? इहो फ़ैसिलो राति हाकिम ख़ान सां ॻाल्हाइण खां पोइ कंदुसि। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, गफ़ार ख़ान ऐं पंहिंजे रइस जूं ॻाल्हियुनि जो निबेरो न आहे थियो। जेकॾहिं ॻाल्हियूं न निबिरियूं त वॾी खून रेज़ी थींदी। रइस परे दुश्मनी पंहिंजे तरफ़ छिके आयो आहे ऐं रइस खे केरु चवे ओठो वॾो शैतान माण्हू आहे। हर हाल में इहा दुश्मनी असांजे रेस जी ॻिची में विधो। कमाल ख़ान ऐं ओठो इहो त चाहिनि था असांजी सिधी दुश्मनी गफ़ार ख़ान सही थिए, पोइ हू परे थी तमाशो ॾिसंदा, मरंदा असांजा माण्हू। बहितर ईअं थींदो त असांजो रेस गफ़ार ख़ान सां ठा करे छॾे। इन में सभिनीनि जी भलाई आहे, न त खूनी वेड़ शुरू थी वेंदी। अमा तुंहिंजी तबियत ॾींहुं ब ॾींहुं बिगड़ंदी पई वञे ऐं तुंहिंजी तबियत में सुधार न पियो अचे। ईअं न थिए कि साह जो सॻो टुटी पवे। हल हल त मां तोखे तुंहिंजे पंहिंजनि वटि छॾे अचां। मुंहिंजा के बि पंहिंजा वचन हा, मां घर कान छॾिया हा। हाणे त बसि मौत जो रस्तो निहारिया पई। न ॼाण त उन अचण में एॾी देरि छो कई आहे। ना मन, मां तोखे हीअं लावारस बणिजी मरण कोन ॾींदुसि। जेकॾहिं तूं नथी वञी त मूंखे ॿुधा, मां तुंहिंजे वारसनि खे ॻोल्हे हथ करे हिते वठी ईंदुसि। बाबा जे तूं मुंहिंजी खां मदद करणु चाहीं थो न, त राति हली मूंखे अनवर साईं जी दरगाह ते छॾे। अनवर साईं? जी बाबा। उतां ज़ियारत करे छा तूं वापसि ईंदी है? न बाबा, मां हुन पेड़ ते बाक़ी ज़िंदगी मुसाफ़िर बणिजी रहंदसि। ना अम्मा, मां तोखे हुते वेहणु हरगिज़ कोन ॾींदुसि। बाबा इहा मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश आहे जेका तोखे पूरी करणी पवंदी। न तूं हलण फिरण जहिड़ी आई, न खाइण पीअण जहिड़ी आई। केरु आहे हुते जेको तुंहिंजी मदद कंदो? हो ई मदद कंदो बाबा, जेको हयाती ऐं मौत जो मालिक आहे, जेको हर शइ ते पंहिंजी कुदरत रखे थो। तूं राति जो मूंखे अनवर साईं जी दरगाह ते छॾे अचिजांइ, पोइ मां ॼाणा ऐं मुंहिंजी क़िस्मत। हाकिम ख़ान, तोखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾेई थो वञा। घणनि ॾींहंनि जी? 2 ॾींहंनि। उन्हनि 2 ॾींहंनि में सोचे वठिजांइ, जेकॾहिं तूं मुंहिंजी दुश्मनी खां बची छो ऐं पंहिंजे ॻोठ वारनि खे मुंहिंजी दुश्मनीअ खां बचाइण थो चाहीं, त पोइ सुठो इन में थिए त कमाल ऐं ओठे खे मुंहिंजे हवाले कर। पर जेकॾहिं तो उन्हनि खे हितां निकिरण जी वाट ॾिनी ऐं उन्हनि खे कंहिं बि महफ़ूज़ जाइ ते पहुचाई न, त पोइ तोखे मां पंहिंजो मुजरिम सम्झंदुसि। मुजरिम। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां जेको बि मुंहिंजे ॻोठ में मज़लूमनि जो रत वहाए चुकायो, उन जो हिसाब किताब बि तोखां वठंदुसि। इहो तोखे गफ़ार ख़ान जो चैलेंज आहे, छो त गफ़ार ख़ान जेको बि चवंदो आहे न करे ॾेखारींदो आहे। कॾहिं बि मुंहिंजी ॻाल्हि खे घटि न सम्झजांइ ऐं पोइ तुंहिंजे मथां अहिड़ो कहर केराईंदुसि जो तूं गोॾनि भर अची मुंहिंजे अॻियां झुकंदे, पर उन वक़्तु तोखे माफ़ी बि कोन मिलंदी।
बाबा साईं जेको भी फैसलो कजो सोचे समझे कजो ही गफ़ार खान जो फैसलो आहे को एरे गैरे जो ना आहे गफ़ार खान जेॾो राम दिल आहे ओॾो ई सख़्तु दिल आहे जेकॾहिं सब्र में आहे त तव्हां उनखे लता ॾींदा रहो पर जे होश विञाए त उनखे काबू करणु तव्हांजे वस जो न आहे कमदार मां गफ़ार खान खे चङी तरह सुञाणा थो जेकॾहिं ताक़त जो मुज़ावरो कंदासीं त वॾे नुक़सान में ईंदासीं जेकॾहिं गफ़ार खान जे आॾो कोॾा खोड़ींदासीं किथे धंधो खणी हली कोन सघंदासीं गफ़ार खान हिकु मोहसिन माण्हू आहे ग़रीबनि जो हमदर्द ऐं हॾी ॾोखी आहे ॿिए तरफ़ कमाल खान ऐं ओठे जहिड़ा ज़ालिम माण्हू तव्हां सां गॾु आहिनि जेकर तव्हां ज़ालिमनि जो साथ ॾींदव त हू तव्हांखे पाण सां गॾु खणी हलंदा वधीक तव्हां पाण मर्ज़ी जा मालिक आहियो बाबा साईं अकुल कोको त न आहे पंहिंजे दिमाग़ में ठोकिया अची मुंहिंजा साईं साईं बिस्मिल्लाह बेटिया है सोना ना बिस्मिल्लाह मां तो कन्नो बता कोई बात वञा सोना चाचा के मिल गई हो पियो थी चाहे छोरी छाते चिट्टी दिया अरे छाती चाहे छोरी चाचा आने तो घर में रहने जो ना रहो पुत्र सुन ले जो चाहते के बदलो करनी यार तेरे सुलगान यार तुम मुखे इसका जो तुम दिमाग आते चली हो सो दे कर वहां तो जाओ बहुत सब चली सब छाती का तो पाओ तो ठीक है तमाम चिपसी गया चाचा ये दे सोना वो है दे हां अच्छा फुल करे तर जे इधर चाचे शादी कई तो कदे नुकिया तुंदे हरी वेंदी अने सां पे हलते धूड़ चटीदा ओ छोरी मुझे भाट जा कन्न न भरे कन्न चाचा कन्न कोन थी भरे इनके चवाती तो मुंहिंजी शादी का पहिरियों ख़त्म वढाई मुझो ख़त्म न चाचा भलो सही पढ़ाए ता बुराई के बजाय ज्ञान बत ज्ञान चाचे का वधिक का भी बुराई ताहे तॾहिं त चवां थी त ख़त्म पढ़ाए त चाचे जूं पारा पटजनि देखो कुझु करणो अथव न त जल्दी करे वठो छो त मां कंहिंजो इंतज़ारु न कंदो आहियां इहो कमु अॼु मां छा बि कयां थो पोइ रुॻो 32,000 ॾे त शरबत में रहियूं जेको अॼु आयो हो उहो केरु आहे हर उनखे पतो कर थोरो मुंहुं गौर कर त मां तोखे कीअं थो लॻां मां सुञनि तरफ़ न्यारींदी बि न आहियां ऐं तुंहिंजो पुट पादर जहिड़ो आहे मामा हाणे त तोखे पक थी वई आहे न तूं त हूअं ई मुंहिंजी ज़बान ते एतबार न कंदो आहे बस छोरा बस बाबा तव्हांजी जोड़ी वाह जे ठहंदी पर अम्मा सुलछणी अकुल का निभागा मासी त मासी चओ न अम्मा छाजे लाइ पुट पीरू जैसा मां शादी कंदुसि न उहा तुंहिंजी मासी थींदी अम्मा न मामा तुंहिंजे निभाग जे मथां नूर जी नज़र पइजी वई आहे हाणे शादी खां मथे ॾिस छोरा जेकॾहिं मुंहिंजी बि शादी न थी न त तव्हां बि कुआरा मरी वेंदो सोट अमीर जी चवां सोट वञी नूरे सां मिली अच त हू असांजी दावत कॾहिं थो करे सम्झां थो त अॼु राति दावत कंदो अंदाज़ा न लॻा वञी पक करे अचीसि मताउन तरफ़ वियो आहीं वॾा ज़ालिम थी ॿधी करे फिटो करे छॾींदई अहिड़ी ॻाल्हि आहे छा ॻाल्हि अञा गरी आहे तोखे हिन घटि ॿुधाई आहे कीअं पुट पीरू मासी उहे वॾा ख़तरनाक आहिनि इन जो भाउ मरी वियो आहे पूरो उहो त तमामु वॾो ख़तरनाक हो अहिड़ो ख़तरनाक भले पूरो हफ़्तो बाबे खे ॿधी छॾियो आहे पर छोरा हू तोखे चयो हुयो नूरे जी बुराई कर तूं वरी मुंहिंजी तूं बेइज़ती कर वारसा रेस गफ़ार खान जो हाकिम खान जी तरफ़ वियो आहे ॻाल्हियुनि जे लाइ जेकॾहिं ॻाल्हियुनि में न ठहिया त पोइ सोचो अथई त छा थींदो पोइ कंदासीं दमादम मस्त कलंदर जेसि ताईं ज़ालमनि खे ॿधी खणी हिते नथा अचूं तेसि ताईं माठ करे कोन वेहंदासीं रेस गफ़ार खान जो दाबो ई वॾो आहे वारस हेकर त हिन रेस हाकिम खान जी रगुन जो रतो ई सुकाए छॾींदो हाकिम खान बि वॾी ताक़त रखे थो जेकॾहिं ॻाल्हियुनि में अची कमाल खान ऐं ओठे खे रईस वॾी जे हवाले करे थो त इहा दुश्मनी कान थींदी जेकॾहिं हाकिम खान ज़िद में अची झेड़ो जोटे थो त वॾी खूनारेज़ी थींदी असांजे अॻियां हाणे रेस गफ़ार खान पाण आहे जेको कुझु थियो हुनखे मोह उहो पाण ई ॾींदो कमदार तूं हुननि खे मानी खाराए कमाल खान सुभाणे मिलंदासीं तव्हां असांखे हवाले कोन न दादा वॾा तव्हां सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं कमाल खान ॻाल्हियुनि मां को बि नतीजो न आहे निकितो
त मां तव्हांखे कहिड़ा हवाला ॾियां? बग़ैर मक़सद जे गफ़ार खाने ते कोन आयो हूंदो। ज़ाहिर आहे के त ॻाल्हियूं थी हूंदियूं। जॾहिं मक़सदु निकिरंदो त मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। बाक़ी वक़्त खां पहिरियां तूं परेशान न थी वठा। मां तव्हांखे पाण ई ॿुधाईंदुसि। मां तव्हांजे सिर जो सौदो कॾहिं बि नाहे कयो वठा। जेकॾहिं सौदो कयुमि तव्हां सां सलाह ज़रूरु कंदुसि। कमदार तूं वञ, मानी लॻराए। जी वठा, तव्हांजे लाइ मानी लॻरायां थो। कमाल खान हाणे ॻाल्हि कर, हाणे छा थो चवणु चाहे? उठा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त हाकिम खान सां धोखो न कंदो। मूं छा थो सम्झी? अॼु राति मां निकिरी वेंदुसि कमाल खान। मां हाकिम खान जे रहम करम ते हिते रहणु नथो चाहियां। हितां निकिरंदे त मारियो वेंदे उठा। कमाल खान मां विड़ी मरंदुसि पर हथु कोन ॾींदुसि। हिन बंगले मां असां पंहिंजा हथ ॿधी करे रईस गफ़ार खान जे हवाले थी वञूं, इहो मुमकिन आहे। उते वञण खां पोइ असांखे अबितियूं ॾेई करे मारण जी कोशिशि कई वेंदी। उठा इहो तुंहिंजो अजायो भाउ आहे। हाकिम खान सां एॾो वॾो धोखो कॾहिं न। रपन अञा ताईं न आया आहियो, ख़बर न आहे त किथे हूंदो। रपन खे न लॻल आहे मीरा जी, उन लाइ राति छा त ॾींहुं छा। असांजे घर में जेतिरियूं ख़ुशियूं हुयूं न, एतिरो ई ॾुख अची विया आहिनि। न ॼाण त इहे ॾुख असांजी पचर कॾहिं छॾींदा। हमा जेसीं ताईं रबन खे मीरा नथी मिले न, इहे ॾुख सूर असांजी पचर कोन छॾींदा। सुभाणे खां वठी मां बि थो निकिरी पवां। शहर शहर ॻोठ ॻोठ वञी मीरा जी जांच कंदुसि। जेकॾहिं 2 रुपया ख़तमु थी विया न त पिनी बि खाईंदुसि, पर मीरा खे ॻोल्हण खां सवाइ वापसि न ईंदुसि। रबन जी इहा हालत ॾिसां थी त मां बि इहो ई सोचां थी त फ़क़ीराणो वैस करे दर दर ते मीरा जी सदा हणंदी वतां। अमा जेकॾहिं न मीरा या अदा रबन जो मिलन नसीब में हूंदो न त हिक ॿिए खे मिली वेंदा। ज़रूरु ॻोल्हे लहंदा, छो त रबन जी मोहबत जो असर हूंदो त मीरा खे ज़रूरु ॻोल्हे लहनि। अदा रबन त मीरा जो आहे ई दीवानो। जेसि ताईं हुनखे मीरा न मिलंदी न, हू घर कोन ईंदो। ओ जके आंसू में दूं आया खणी अन परते से खाली कदह न विदा। जके आंसू में दूं आया खणी मौला के से खाली कदह न विदा। से खाली कदह न विदा, सभई झोलियूं भरे वेदा। से खाली कदह न विदा, सभई झोलियूं भरे वेदा। जके आंसू में दूं आया खणी अन परते से खाली कदह न विदा। जके आंसू में दूं आया खणी मौला के से खाली कदह न विदा। मेलो पाक हुजूर जो ओ मुझे नूरानी नूर जो। मेलो पाक हुजूर जो ओ मुझे नूरानी नूर जो। हे मेलो पाक हुजूर जो ओ मुझे नूरानी नूर जो। जके आंसू में तू आया खणी अनवर ते से खाली कदह। रबन ॾाढो थकिजी पई आहे, आराम करणु चाहियां थी। तोखां इजाज़त वठण आई आहियां। मूंखे इजाज़त ॾे त मां आराम कयां। त कल त मां बि आहियां, पर सम्झ मंज़िल अञा वक़्तु। छा तूं मंज़िल ताईं पहुचण खां पहिरियां आराम करणु चाहींदे? रबन मां हाणे बसि आराम करणु चाहियां थी। तूं मूंखे आराम करणु ॾे। इम्तिरान
मीरा किथे आई मीरा किथे आई तुंहिंजो ई रब तोखां सवाइ आदियो आहे मीरा मूंखे ख़बर ई हुट त तूं ईअं ई कंदे मां तोखे ॿुधायो कमाल खान त मां हाकिम खान जे राम करम ते हिते कॾहिं बि न रहंदुसि इन करे मूंखे वञण जी इजाज़त ॾे हितां वञण खां पोइ पछताईंदे उठा पछताईंदे तूं कमाल खान तूं पछताईंदे छो त तूं अहिड़े माण्हू ते भरोसो कई वेठो आहे साईं ते मां नथो भरोसो रखी सघां मां तोखे कोन रोकींदो सम्झां पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ ॿाहिरि ठोकरूं खाई वरी बि वापसि पनाह लाइ हिते मोटंदी हाणे कंहिंजे वठां न मारींदुसि मौत क़बूल कंदुसि पर हिन तख़्ते कॾहिं बि न ईंदुसि अदवाई मरंदो निभागो मरंदो अदा वॾा हिनखे ज़िंदा ई कोन छॾींदो साईं तव्हां सां कंदो त हाकिम खान ओठे कमाल खान ते आज़ादु करे रुखसार बेगम मूंखे पूरी पक आहे त हाकिम खान मुंहिंजी दुश्मनीअ खे पंहिंजी गिचीअ में विझणु कोन चाहींदो जेका मूं हुनखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी आहे न उहे 2 ॾींहं हाकिम खान लाइ कंहिं अज़ियत खां घटि न हूंदा हू पंहिंजनि हमराहनि सां सलाह कंदो पोइ नंढा हुजनि या वॾा सभु जो सभु हाकिम खान खे ईअं चवंदा त गफ़ार खान जी दुश्मनीअ खां परे रह ख़ुदा कंदो त ईअं ई थींदो तव्हां कमाल खान ऐं ओठे खे उन्हनि जे अंजाम ताईं पहुचाइण में ज़रूरु कामयाब थींदो जेकॾहिं हू मूंखे को ज़ाती नुक़सान पहुचाइनि हा न त मां उन्हनि खे बख़्श करे छॾिया हा पर उन्हनि असांजे ॻोठ जे मिसकीन मारवड़नि खे ईज़ाउ रसायो आहे उन्हनि जो हिसाब मां हाकिम खान ऐं उन्हनि ज़ालिमनि खां ज़रूरु वठंदुसि दुख त इहो थियो जो पठाणी बेगम जो ॿारु ज़ाया थियो वरी हुनखे ज़हर ॾेई मारियो वियो रुखसार बेगम जॾहिं मां कमाल खान जे ज़ुल्मनि ते सोचींदो हा न त सच पुछी त मुंहिंजे छुटल ज़ख़्मनि मां वरी रत सिमण शुरू थी वेंदो आहे ऐं मां सोचींदो आहियां त कमाल खान जी पहिरीं ग़लती ते ई उनखे गोली हणी ख़तमु करे छॾिया उनखे पूरो करे उहो हिकिड़ो ॾुख मां बर्दाश्त करे वञा पर कमाल खान एॾो वॾो ज़ालिम बणिजी वेंदो इहा मूंखे कल्ह ई कान पई हाणे इन कमाल खे कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि बाबा वारिस कॾहिं बि हितां न हलंदो तव्हां हुनखे मञायो त पाण हुनखे हितां वठी हलो ही घर बि असांजो आहे ही घर मुंहिंजो आहे मुंहिंजो तव्हां ओठे खां पोइ इन ज़मीन ते कब्ज़ो करे वेठा आहियो ऐं हाणे तव्हां इन घर मथां कब्ज़ो कयो पिया हिन क़बर जहिड़े घर में असां कोन रहंदासीं तुंहिंजो साह न वञे खणी जो तव्हां इन घर में रहंदव कोन पर इन घर मथां कब्ज़ो करे मूंखे कढी इन घर खे विकिणे पोइ तव्हां निकिरंदव माई एतिरी बुख असांखे न आहे जे ही घर बि विकिणी छॾियूं हिते असांजो घर पहिरियां बि पयल आहे अॻु में असां उहो बि घर न आहे विकिणियो त ही छो घर विकिणंदासीं जेकॾहिं तव्हांखे एतिरी बुख न आहे त पोइ ज़मीननि जे मथां कब्ज़ो छो कयो अथव ज़मीनूं ग़ैराबाद थी वञनि हा जेकॾहिं वारिस हुन में हथु विधो त पोइ छा थी वियो
ज़मीनूं असां जूं आहिनि, पोइ आबाद थियनि या गैर आबाद, उन्हनि में असांजो बि हिसो आहे। तूं पंहिंजो हिसो छा क़बर में खणी वेंदे? बाबा तूं हिन सां कोन पुॼी सघंदे, ॻाल्हाइण जी वॾी किनी आहे। मां किनी आहियां ऐं बाक़ी तूं गुल छटींदी थी वते। मूंसां वात न हण। जेकॾहिं तूं वात न हणे न त मां छो ॻाल्हायां? ओठे सां गॾु ख़ुदा कंदो त तूं बि पूरी थी वेंदीअ। जॾहिं मूं मथां तूं कारो इल्मु कयो न त ॻोल्हे कोन लभंदीअ। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विज़िट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।